तालुका सांगड़ अवामी हारी तहरीक जे सदर डॉक्टर भवनदास भील पारां बेट बचायो सिंध बचायो जे सिरे हेठ ॻोठ साले फ़कीर ख़ासखेली में सुजागी मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें अवामी हारी तहरीक जे मरकज़ी अॻवाननि सदर डॉक्टर दिलदार लगारी, वकील अब्दुल गफ़ार नारेजो, मरकज़ी अॻवान अली नवाज़ दाहिरी, ज़िलई सदर अब्दुल सत्तार रिंद, होश मोहम्मद ख़ासखेली, डॉक्टर राणो खान कुंडाणी ऐं ॿियनि शिरकत कई। मच कचहरी तक़रीब खे अवामी हारी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर दिलदार लगारी ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे बेटनि ते ज़ोरीए कब्ज़ो करणु चाहे थी, जेको हरगिज़ करणु न ॾिनो वेंदो। सिंध जे वसीलनि ते सिंध जे माण्हुनि जो हक़ आहे सिंध जी तालीम खे हथ सां तबाह ऐं बर्बाद कयो पियो वञे। असीं सिंध जे माण्हुनि में मच कचहरियुनि ज़रिए सुजागी पैदा करण लाइ निकिता आहियूं। हुन चयो त पीएमसी पारां मेडिकल टेस्टनि जा नतीजा साम्हूं आया आहिनि, जंहिंमें सिंध जे कामयाब नौजवाननि जूं मार्कूं चोरी करे ॿियनि सूबनि जे शागिर्दनि खे ॾिनियूं वयूं आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk